अस्सलाम वालेकुम वरहमतुल्लाहि वबरकातुहू। दोस्तों आउं यानी हसन अब्बासी अवां जे करे मुंहिंजो चैनल पहिरियों दफ़ो ॾिसी ऐं ॿुधी रहिया आहियो त बराए महिरबानी मुंहिंजे चैनल खे सब्सक्राइब कंदा, बेल आइकन खे क्लिक कंदा। जेकॾहिं मुंहिंजी ऑडियो पसंदि अचे त उनखे लाइक कंदा ऐं कमेंट बॉक्स में पंहिंजी राय खां आगाह कंदा। किताब जो नालो आहे लोक कहाणियूं जुल्द टियों, परियुनि देवनि जादूगरनि ॾाइणियुनि ऐं नजूमियुनि जूं ॻाल्हियूं। मुरतब डॉक्टर नबी बख्श खान बलोच, छपाईंदड़ सिंधी अदबी बोर्ड, जाम शोरो सिंध, छापो 5 जनवरी 2014 ईस्वी। हीअ ॻाल्हि उत्तर ताल के वारह मां ग़ुलाम रसूल जतोईअ खां मिली। शहज़ादो बख़्त कमाल ऐं नीणा परी। हिकिड़ो बादशाह जंहिंखे 4 ज़ालूं हुयूं, जे चारई सूंहं सोभिया में हिक ॿिए खां सरस ऐं पंहिंजो मटु पाण हुयूं। उहे पटराणियूं रोज़ तेल फुलेल करे 9 लखा हार पहिरे मथे शीश महल ते चढ़ी वेंदियूं हुयूं, जिते बादशाह जी धारियल मैना सोने पिंजरे में वेठी हूंदी हुई। राणियूं सिधियूं मैना वटि ईंदियूं हुयूं, ॾाढी वॾाई ऐं अलबेलाईअ सां मैना खां पुछंदियूं हुयूं त ऐ कारी मैना, तो बि घणा मुल्क ऐं घणा सुहिणा माण्हू ॾिठा हूंदा, पर असां जहिड़ियूं के सुहिणियूं सूरतूं किथे ॾिठई। मैना वीचारी राणियुनि जे दिलि ख़ुशि करण लाइ चवंदी हुई त न राणियूं, मूं तव्हां जहिड़ियूं हूरूं किथे कोन ॾिठियूं। उन ते राणियूं ॾाढियूं ख़ुशि थींदियूं हुयूं ऐं मैना खे चोगो ॾेई हेठि लही वेंदियूं हुयूं। हिकिड़े ॾींहुं दस्तूर मूजिबि जीअं ई राणियुनि अची मैना खां पंहिंजे हुस्न जे बारे में पुछियो, मैना बि रोज़ रोज़ साॻी ॻाल्हि ॿुधी कक थी पई हुई। सो कावड़जी चयाईं त राणियूं, अवीं आहियो छा? जे नैणा परी ॾिसो त अकुल चरख़ थी वञेव, तव्हीं त हुन जे पेरनि जहिड़ियूं बि न आहियो। उहो ॿुधी राणियूं कावड़ में तपी बाहि थी वियूं ऐं ख़ार में मैना खे मारण लाइ पिंजरे खे खोले उनखे ॿाहिरि कढियाऊं त मथां बादशाह अची साड़ियो। तंहिंखां उन मैना खे पिंजरे मां कढण जो सबबु पुछो, जंहिं ते चइनी हिनखे मैना जी कयल ॻाल्हि सरबस्ती करे ॿुधाई। बादशाह मैना खां बि पुछियो, जंहिं चयो त जीअंदा क़िबला बराबरि मूं ईअं चयो आहे ऐं इहो सच आहे त जेकॾहिं को नैणा परी ॾिसे त होश ई ख़ता थी वञनिसि। बादशाह उहो ॿुधी टुॿीअ में पइजी वियो ऐं घणी देरि खां पोइ मैना खे चयाईं त माई मैना, जे उहो सचो आहे त कीअं बि करे साबित कर, न त तुंहिंजी सज़ा मौत थींदी। वीचारी मैना अची मुंझी त छा करियां ऐं उहा ॻाल्हि कीअं साबित करियां। आख़िर घणी देरि खां पोइ मैना चयो त बादशाह सलामत, आउं उहो साबित करण लाइ तयारु आहियां, पर अव्हां खे ख़बर हुअणु घुरिजे त नैणा परी कोकाब जबल ते ग़ैबी पहरे हेठि ऐं तिल्स्माती बाग़ मंझि रहंदी आहे। उते हलण लाइ पर घुरिजनि। हाणे उन जी हिकु सूरत इहा आहे त अहिड़ो को जानवर हथु करियो जंहिं ते चढ़ी उॾामी हली उते पहुचूं। तंहिं करे मूंखे मोकल मिले त आउं वञी अहिड़े जानवर खे हथु करियां। बादशाह खेसि उन जी इजाज़त ॾेई पिंजरो खे खोले उॾाए छॾियईंसि। मैना उॾामंदी उॾामंदी कई मुल्क ऐं मैदान लताड़े छॾिया, पर खेसि अहिड़ो जानवर मिलियो ई कोन जंहिं ते बादशाह खे वठी वञी नैणा परी ॾेखारे। आख़िर हिकिड़े ॾींहुं थकिजी टुटिजी जितां किथां ना उमीद थी वापसि पंहिंजे मुल्क पे वई त ओचितो दरिया जी कठे ते हिकिड़े धोबीअ जी कुराड़ी घोड़ीअ ते वञी संदसि नज़र पई, जंहिंजे पेट में सामूंडी घोड़ो ॾिसण में आयो। उते मैना ॾाढी ख़ुशि थी ऐं यकदमि उॾामंदी उॾामंदी अची बादशाह खे उन जे बाबति ॿुधायो, जंहिं ते बादशाह हिकदमि उन धोबीअ खे घुराए उन खां उहा घोड़ी ख़रीद कई ऐं पोइ उनखे पंहिंजे कुड़ में ख़ासि तरह सां पलजण लॻी। नेठि वक़्तु पूरे थियण ते घोड़ीअ खे वछेरो ॼाओ जेको नंढे हूंदे खां ई हलण जो तिखो हो। आख़िरकार घोड़ो अची वॾो थियो ऐं सवारीअ करण जहिड़ो थियो। संझ सुबुह सैस मथसि सोना संझ विझो पिया घुमाईंदा हुआ, कंहिं अञा मथसि लांग बि न वराई हुई। बादशाह खे हिकिड़ो सिकी लधो पुटु हो जंहिंजो नालो बख़्त कमाल हो, जो सूंहं सोभिया में पंहिंजो मटु पाण हो। हिकिड़े ॾींहुं जीअं शाम जो सैस घोड़ो वठियो पिया आयो त तीअं शहज़ादे जी वञी मथसि अखि पई। पोइ न कयई हम न तम टप ॾेई घोड़े ते चढ़ी वेठो ऐं सैस खां वाॻूं खसे घोड़े खे जो छबी ॾिनाई त घोड़ो वठी उॾाणो ऐं घड़ीअ में वञी अर्श सां लॻो। उहो हाल ॾिसी नौकर डोड़ंदा डोड़ंदा बादशाह वटि विया।
जंहिं उन वक़्तु मैना सां को काफ़ ॾे वञण बाबति ॻाल्हियूं पिए कयूं। सहसत ॿधी सॼी ॻाल्हि बादशाह खे ॿुधाई जो कावड़ में बाहि थी वियो। उते मैना बादशाह खे चयो त बादशाह सलामत, ॻाल्हि त ख़राबु थी, पर हाणे आउं वञा थी शहज़ादे जे पुठियां। ईअं चई उहा उॾामी वई ऐं थोरी देरि खां पोइ वञी शहज़ादे बख़्त कमाल जे कुल्हे ते वेठी ऐं चयईं त शहज़ादा तो ही कहिड़ो कलूर कयो। ही घोड़ो त बादशाह नैणा परीअ खे ॾिसण लाइ धारियो हो। शहज़ादे चयो त मैना हाणे नैणा परीअ सां पाण ख़बरचार कंदासूं। किसो कोता घोड़ो उॾामंदो अची को काफ़ जे वेझो पहुतो। उते मैना खे परियां ई नैणा परीअ जो तिलस्मी बाग़ ॾिसण में आयो। जंहिं करे शहज़ादे खे चयईं त शहज़ादा नैणा परी हिकु तिलस्मी बाग़ में रहंदी आहे जिते केतिरनि जिननि भूतनि जो ग़ैबी पहरो आहे। कंहिंखे बि मजाल न आहे जो उन बाग़ में पेर पाए सघे। सो महिरबानी करे नाहक सिर न विञाए, हल त मोटी हलूं, न त ख़ैरु कोन थींदो। पर शहज़ादे मैना जी हिकु बि न मञी ऐं सिधो वञी नैणा परीअ जे बाग़ में लथो। मैना वेचारीअ खे अची सिर सां लॻी त हाणे इजो तो शहज़ादो मरे। उन वक़्तु सिजु लही वियो, जंहिं करे नैणा परी दस्तूर मुताबिक़ पंहिंजे 70 सहेलियुनि सां गॾु तलाउ में वेझण लाइ आई हुई। ओचितो संदसि नज़र वञी शहज़ादे ते पई, जंहिं करे हूअ पंहिंजनि समूरियुनि सहेलियुनि समेत कबूतर जो रूप वठी उॾामी हली वई। उते मैना वरी बि शहज़ादे खे चयो त शहज़ादा हाणे त नैणा परी ॾिठई, चङो ईअं आहे त मोटी हलूं। पर शहज़ादे खे को बि जवाबु न ॾिनो ऐं अखियूं खुपायो तलाउ में पिए ॾिठाई। शहज़ादे जो उहो हाल ॾिसी मैना खे पक थी वई त हाणे शहज़ादो कोन मोटंदो। सो नैणा परीअ जी ख़बरचार वठण लाइ उन जे शीश महल ॾे वई जिते नैणा परी रहंदी हुई। मैना उते ॾिठो त नैणा परी बि शहज़ादे जी सिक में वेठी लुड़क ॻाड़े ऐं सहेलियुनि खे पई चए त कीअं बि करे उहो आदमज़ाद मूंसां मिलायो। उहो अवालु ॿुधी ॾाढो ख़ुशि थी ऐं यकदमि अची शहज़ादे खे ख़ुशख़बरी ॿुधायईं। हीअ अञा उन्हनि ई ॻाल्हियुनि में बीठा हुआ त ओचितो हिकिड़ो अछो कबूतर उॾामंदो अची हिननि जे साम्हूं वेठो ऐं लेटी पेटी परी थी हिननि खे नैणा परीअ जो पैगाम ॿुधायईं त ऐं आदमज़ाद, असांजी शहज़ादी नैणा परी तुंहिंजे अचण ते ॾाढी ख़ुशि थी आहे। हाणे तूं नैणा परीअ जो महिमान आहीं, सुभाणे हिन तलाउ ते तुंहिंजी महिमानी आहे। ईअं चई परी वरी बि कबूतर जो रूप वठी वापसि हली वई। शहज़ादो ख़ुशि थी ॿिए ॾींहं जो इंतज़ारु करणु लॻो। ॿिए ॾींहुं शाम जो कबूतरनि जो वलर अची तलाउ ते लथो। वेर मकान थी त उहे सभई कबूतर सुहिणियुनि परियुनि जे शकिलुनि में थी बीह रहियूं। शहज़ादो बख़्त कमाल वधियो ऐं वञी नैणा परीअ जे ॿाहुनि में हथ विधाईं। शहज़ादो ऐं नैणा परी हिक ॿिए सां मिली ॾाढो ख़ुशि थिया। नैणा परी शहज़ादे खे वठी तलाउ में घिड़ी वई। बाक़ी ॿियूं सभई परियूं ॿाहिरि ई बीठियूं रहियूं। शहज़ादो अंदरि वञी ॾिसे त सुभान अल्लाह, हिकिड़ो शाही महलात आहे जेको सॼो सोन जो ठहियलु आहे। मंझंदि क़िस्मे क़िस्मे ॿोलींदड़ पखी हुआ जन शहज़ादे खे नैणा परीअ सां गॾु ईंदो ॾिसी संदसि आजा कई। किसो कोता ही ॿई हिकिड़े सोने पलंग ते अची वेठा। शहज़ादो हैरान हो त हिन तलाउ में हेॾो मंडल कीअं मंडियो वियो आहे। एतिरे में नैणा परी ताड़ी वॼाई त अखि छिंभ में सोननि थालियुनि में क़िस्मे क़िस्मे जा ताम अची हाज़िर थिया। वरी ताड़ी वॼायईं त सवें परियूं अची हाज़िर थियूं जे नचण लॻियूं। इहो लका ॾिसी शहज़ादो ख़ुशि थियो। आख़िरकार ताम कलाम खां पोइ उहे सभु परियूं गुम थी वियूं ऐं नैणा परी ऐं शहज़ादो पाण में रिहाण करणु लॻा। नैणा परी हिन खे चयो त शहज़ादा मुंहिंजे पीउ जो मूं ते सख़्तु पहरो आहे। तूं आहीं जो बची हिते अची पहुतो आहीं। काल्ह बाबे वटि देवनि जी हिकु ख़ासि गरजाणी हुई, न त हूअं हिते कंहिं नर पखीअ खे बि अचण जी इजाज़त न आहे। उन जे करे तोखे हिन महलात में रहणो पवंदो, छो जो हिन महलात में मूंखां सवाइ ॿिए कंहिंखे बि अचण जी इजाज़त न आहे। हिते तोखे का बि तकलीफ़ न रसंदी। शहज़ादे बख़्त कमाल चयो त आउं हिकिड़ो बादशाह आहियां, तुंहिंजे हुस्न जी हाक ॿुधी हिते आयो आहियां ऐं हाणे सवाइ तोखे हासिलु करण जे आउं मूर न मोटंदुसि। नैणा परीअ चयो त शहज़ादा तूं को बि ख़्यालु न कर, सभु लिखे जो कमु आहे। बसऊं आउं कीन घटाईंदसि, अॻिते खटनि असांजा भाग। मूंखे बाबो केतिरे वक़्त खां शादीअ जो चवंदो पियो अचे, पर मूं खेसि जवाबु ॾेई छॾियो आहे।
हाणे जेकॾहिं को वझ मिलियो त ईअं ज़रूरु चवंदीमांसि त आउं शादी उन सां कंदसि जंहिंजे ॻिचीअ में चंदन हार विझंदसि। आउं उहो हार तुंहिंजे ॻिचीअ में विझंदसि। किसो कोता नेणा परी उहो वाइदो करे रवानी थी वई। शहज़ादो उते ई रही पियो। नेणा परीअ जे पीउ जो उहो दस्तूर हो त रोज़ु सुबुह जो पंहिंजी धीउ खे सोने साहिमीअ में गुलनि सां तोरींदो हो। हिकिड़े ॾींहुं पिणस जॾहिं खेसि तोरियो त संदसि तोर वधियल हुई, जंहिं करे हिन खे शक पियो त मिड़ई का ख़ासि ॻाल्हि थी आहे। सो यकदमि बाग़ जे सभिनी पहरेदारनि खे सॾाए खां पुछियईं त सची करियो, हिते केरु आयो आहे? पहरेदारनि चयो त ऐं देवनि जा सरदार, हिते कंहिंजी मजाल आहे जो अची सघे। देव त मोटी विया, पर हिन जे दिलि में आंध मांध लॻी पई हुई। नेणा परीअ जी तोर बि ॾींहों ॾींहुं वधंदी पई वई ऐं संदसि पीउ खे बि पक थी वई त ज़रूरु नेणा परी कंहिंसां मिली आहे। तंहिं करे खेसि सॾाए हिकदमि चयईं त हाणे तूं शादी कर। नैणा परीअ चयसि त हाज़ुर बाबा, तव्हीं देवनि जो मेड़ कोठायो ऐं पंहिंजो वर पाण चूंडींदसि। देवनि जो सरदार उहो ॿुधी ॾाढो ख़ुशि थियो ऐं हिकदमि देवनि खे उन जी नींढ ॾिनी, जंहिं ते परे परे जा देव अची उते हाज़िर थिया। ॿिए ॾींहुं हिकिड़े वॾे मैदान में सभु देव अची गॾु थिया। एतिरे में हिकिड़े पासे खां शहज़ादो बख़्त कमाल बि अची उते बीठो। सभु हिन खे ॾिसी हैरान थी विया ऐं कावड़ में पंहिंजे पंहिंजे जायुनि तां उथी खड़ा थिया ऐं हिक ॿिए खे चवणु लॻा त हीउ आदमज़ाद किथां आयो आहे। एतिरे में नैणा परी बि चंदन हार खणी 3 फेरा ॾेई वञी शहज़ादे जे ॻिचीअ में विधो। तॾहिं सभु उभा थी बीह रहिया ऐं शहज़ादे खे मारण लाइ अॻिते वधिया। पर देवनि जे बादशाह रड़ करे चयो त ख़बरदार जे कंहिं हिन आदमज़ाद खे हथु लाथो आहे। सरदार जो हुकुम ॿुधी सभु बीह रहिया। बादशाह वरी चयो त मुंहिंजी धीउ जो वर हाणे उहो ई आदमज़ाद आहे। उहो हुकुम ॿुधी सभु देव हलिया विया। कुझु ॾींहंनि खां पोइ शहज़ादो बख़्त कमाल ऐं नैणा परीअ जी शादी ॾाढी धाम धूम सां थी ऐं समूरो तिलस्मी बाग़ खेनि ॾाज में मिलियो। शहज़ादो ऐं नैणा परी ख़ुशीअ सां हयाती गुज़ारण लॻा। 6 महीननि खां पोइ शहज़ादे बख़्त कमाल खे पंहिंजो मुल्क यादि पियो। तंहिं पंहिंजी ज़ाल खे उहा हक़ीक़त ॿुधाई, जंहिं पिणु हिन जी ॻाल्हि मञी। जॾहिं नैणा परीअ पंहिंजे पीउ सां उहा ॻाल्हि कई तॾहिं हिन चयो त भले, पर जे हिते रहो त बि ही पंहिंजो घरु अथव, जे न त आउं अव्हांखे रोकींदुसि कोन, छो जो धीअ परायो धन थींदी आहे। मुंहिंजे तरफ़ां अव्हांखे वञण जी मोकल आहे। आख़िर हिकिड़े ॾींहुं हू पंहिंजे सामूंडी घोड़े ते चढ़ी वतन ॾांहुं रवाना थिया। देवनि जे बादशाह हिननि जे हिफ़ाज़त लाइ देवनि जो लश्कर बि छॾियो हो, जेको हिननि खे कोह काफ़ जे हद टपाए मोटी आयो। मंज़िलूं कंदे कंदे हिकिड़े ॾींहुं अची पंहिंजे वतन पहुता। उन ई अरसे में मैना नैणा परीअ खे ॿुधायो त मूं हीअ शर्त ॿधी हुई, तूं राणियुनि खे चइजि त तव्हांजे हथनि जो पाणी केरु पीअंदो। आख़िर ही महलात में आया, जिते बादशाह ऐं राणियूं नैणा परीअ खे ॾिसी हैरान थी वियूं ऐं नैणा परीअ मैना जे चवण मूजिबि कयो, जंहिं ते राणियूं ॾाढियूं लॼी थियूं ऐं वरी कॾहिं बि पंहिंजे हुस्न जी ॻाल्हि कान कयऊं। काल्ह ॾिठासीं त सभई पाण में रास पास थी महलात में वेठा रिहाणियूं पिया कनि।